वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जी शुरूआत कंदासीं। पाकिस्तान ऐं चीन जे आला फ़ौजी क़यादत विच में अहम मुलाक़ात दौरान ॿिए दिफ़ाई सहकार ते एतमाद जो इज़हार कयो वियो आहे। फ़ौजी क़यादत तरफ़ां गॾियल मुफ़ादनि जे तहफ़ुज़ लाइ राब्ता जारी रखणु, तरबियत, टेक्नोलॉजी ऐं दहशतगर्दीअ ख़िलाफ़ सहकार वधाइण ते इतफ़ाक़ कयो वियो। ISPR मूजिबि पाकिस्तान जे आला सतही ट्राई सर्विस फ़ौजी वफ़द 9 खां 12 जून ताईं चीन जो दौरो कयो। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा चीन जो हिकु ॾींहं जो दौरो कयो। 12 जून ते एपेक्स कमेटीअ जे इजलास में जनरल क़मर जावेद बाजवा पाकिस्तानी वफ़द जी क़यादत कई। चेयरमैन सेंट्रल मिलिट्री कमीशन जनरल ज़ांग चीन तरफ़ां शिरकत कई वई। इजलास में गॾियल मुफ़ादनि जी रोशनीअ में वफ़दनि जे ॾे वठि ते इतफ़ाक़ कयो वियो। पाकिस्तानी फ़ौजी वफ़द तरफ़ां चीन जे ॿियनि सरकारी शोबनि जे अमलदारनि सां बि मुलाक़ातूं कयूं वयूं। मुलाक़ातुनि दौरान स्ट्रेटेजिक भाईवारी वधाइण जो अज़्म जो वर्जाउ कयो वियो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुस्लिम लीग काफ़ जे वफ़ाक़ी वज़ीरनि तारिक बशीर चीमा ऐं चौधरी सालिक हुसैन मुलाक़ात कई। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त पाकिस्तान खे कणक में ख़ुदि मुख़्तियारी बणाइण PP ऐं इत्तहादी हुकुम जी पहिरीं तरजीह आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त मुल्क जो हारी ख़ुशहाल हूंदो त मुल्क ख़ुशहाल हूंदो ऐं तरक़ी कंदो। तारिक बशीर चीमा चयो त बजट में हारियुनि खे ख़ासि रिलीफ ॾिनो वियो आहे। चौधरी सालिक हुसैन चयो त हारियुनि ऐं परॾेही सीड़पकारनि जो एतमाद बहाल करणु इत्तहादी हुकूमत जी अवलीन तरजीह आहे। सुदसा माहवारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान IMF सां सख़्त शर्तुनि ते मुआहिदा कया। हुन चयो त शौकत तरीन एतिराफ़ कयो आहे त इमरान ख़ान 20,000 अरब रुपया कर्ज़ वरितो। संदसि चवणो त इमरान ख़ान डॉलर 115 रुपयनि खां 179 रुपयनि ताईं पहुचायो। अञा ॿिया बि केतिरा ई अहिड़ा ज़ुल्म आहिनि जेकी साम्हूं अचणा आहिनि। मरियम औरंगज़ेब चयो त उहो कर्ज़ पाकिस्तान जी तारीख़ में वरितल कर्ज़ जो 76% आहे। इमरान ख़ान महांगाई, बेरोज़गारी ऐं माशी तबाहीअ वारा ज़ुल्म कया। संदसि चवणु हो त अहिड़ा घणा एतिराफ़ अञा बाक़ी आहिनि जेके इमरान ख़ान खे करणा आहिनि। मौसमियात खाते जून जे आख़िरी हफ़्ते में मामूल खां वधीक बरसातुनि जी अॻकथी करे छॾी आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ बरसातुनि सबबि नुक़सान खां बचण लाइ अॻुवाट क़दम खणण जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ हिदायतूं ॾींदे चयो त अॻुवाट हिफ़ाज़ती क़दम ऐं इमदादी सामान लाइ क़दम खंया वञनि। हुन चयो त रहवासियुनि जे महफ़ूज़ हंधि मुंतक़िलीअ खे बि यक़ीनी बणायो वञे। संदसि चवणु हो त मौसमियात खाते जी अॻकथीअ खे नज़र में रखंदे क़दम खंया वञनि। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मासूम ॿारनि खां जबरी पोरियो वठण ख़िलाफ़ सख़्त क़ानून साज़ीअ जी ज़रूरत आहे। चाइल्ड लेबर जे ॾिहाड़े ते जारी कयल पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त चाइल्ड लेबर जो ख़ात्मो क़ौमी ज़िम्मेवारी आहे। हुन चयो त चाइल्ड लेबर जे ख़ात्मे लाइ समूरनि तबिक़नि खे गॾिजी कमु करणो पवंदो। संदसि चवणु हो त ॿारनि खां जबरी पोरियो वठण ख़िलाफ़ सख़्त क़ानून साज़ी जी ज़रूरत आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पहिरियों चाइल्ड लेबर सर्वे मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत में 1996 दौरान कयो वियो हो। उॾेरोलाल वेझो अणॼातल शख़्स जो कपड़नि खां आजो कयल ॻरियल लाश हथ आयो आहे। खोरखाणी शाख जे मोरीअ मां हथ आयल लाश अचण बैदि इलाइक़े वासियुनि पुलिस खे इतला ॾिनो आहे। इतला बाद पुलिस वाक़िए वारनि हंधि पहुची ॻोठाणनि जी मदद सां लाश ॿाहिरि कढायो। पुलिस जो चवणु आहे त लाश तमामु पुराणो ऐं ॻरी वियल आहे, जंहिं सबबि ॿाहिरि कढण में ॾुखियायूं पेश आयूं। पुलिस ॿुधाए त लाश जी सुञाणप न थी सघी आहे, जंहिं बाबति वधीक जांच कई पई वञे। कश्मीर में पुरस्कार तौरु क़त्ल कयल नौजवान जो लाश हथ आयो आहे। पुलिस ज़रियनि मूजिबि मक़तूल जी सुञाणप इलाही बख़्श अच्छा नाले तौरु थी आहे, जेको पंजाब जे इलाइक़े भूंग जो रहवासी ॿुधायो पियो वञे। पुलिस पारां लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल करे वाक़िए बाबति वधीक जांच कई पई वञे। चक वेझो सईद ख़ानानी बिरादरी जे ॿिनि धुरनि में
ज़मीन जी मालिकीअ तां झेड़े दौरान हिकु औरत क़त्ल थी वई ऐं हिकु ॼणी ज़ख़्मी थी पई आहे। रुस्तम थाणे जे हद ॻोठ घर पंहिंजा में गोलियूं लॻण सबबि 25 वरिहनि जी इंशा ज़ाल गुलू सईद खानाणी क़त्ल ऐं अलाह रखी ज़ख़्मी थी पई। वाक़े बाद इलाक़े में छिकताण वारी सूरतहाल पैदा थी वई आहे, जॾहिं त पुलिस औरत जो लाश तहवील में वठी इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस मूजिबि सईद खानाणी बिरादरी में ज़मीन जी मालिकीअ तां वाक़ियो पेश आयो आहे, जंहिं बाबति जांच कई पई वञे। काज़ी अहमद भरसां रोड हादसे जे नतीजे में शादी तक़रीब में वींदड़ 2 सॻा भाइर फोत थी विया ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हादसे सबबि ॻोठ हाजी आचर जतोई लॻ काज़ी अहमद वासी मोहम्मद मूसा ऐं मोहम्मद ईसा फोत थी विया, जॾहिं त इम्तियाज़ मल्हा ऐं साईं बख़्श जतोई ज़ख़्मी थी पिया। वारसनि मूजिबि फोती ऐं ज़ख़्मी थियल ॻोठाणा चिंची रक्षा ते पंहिंजे सौट जी शादी तक़रीब में वञी रहिया हुया त ट्रालर सां टकराइजण सबबि हादिसे जो शिकार थी विया। पुलिस मूजिबि फोतियुनि जा लाश तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले करे छॾिया आहिनि। पुलिस मूजिबि ट्रालर खे तहवील में वठी वधीक जांच करे रहिया आहियूं, जॾहिं त ड्राइवर फ़रार थियण में कामयाब थी वियो आहे। मटियारी वेझो रोड हादसे जे नतीजे में 28 वरिहनि जो नौजवान फोत थी वियो आहे। दीनार शाख ते मोटरसाइकिल ऐं ट्रालर विच में ज़ोरदार टक्कर थी पियो। हादसे जे नतीजे में मोटरसाइकिल सवार 28 वरिहनि जो नेक मोहम्मद मल्हा मौक़े ते ई फोत थी वियो। मटियारी पुलिस मूजिबि ज़रूरी कार्रवाई बाद फोती जो मढ़ तालुका इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस मूजिबि ट्रालर खे तहवील में वठी छॾियो आहे, जॾहिं त ड्राइवर फ़रार थियण में कामयाब थी वियो आहे। टुल वेझो उड़ी विघे हिक ई ॻोठ जा 2 ॿारड़ा फोत थी विया आहिनि। ॻोठ साहिब ॾिनो सूमरो वासी मासूम नीगर ऐं नीगरी उड़ीअ विघे फोत थी विया। फोत थी वियल ॿारड़नि में 1.5 वरिहनि जो नवीद सूमरो ऐं 1 महीने जी फातिमा ज़हरा शामिल आहिनि। तालुके अंदरि 3 महीननि में उड़ीअ विघे फोत थी वियलनि जो अंग वधी 88 थी वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ में उड़ीअ ते ज़ाब्तो नाहे अची सघियो। केतिराई ॿारड़ा उड़ी वबा में मुब्तला थी विया आहिनि। हुननि चयो त मुतालबो कंदे सिहत खाते जो टीमूं मोकिले उड़ी वबा ते ज़ाब्तो आंदो वञे। ओबावड़ में डहर बिरादरी जे चीफ सरदार लाडाणो करे वियो आहे। डहर बिरादरी जो चीफ सरदार जाम फतेह मोहम्मद उर्फ जाम बंभो ख़ान डहर इलाज दौरान इस्पताल में दम धणी हवाले करे छॾियो। जाम फतेह मोहम्मद जिगर जी बीमारी में मुब्तला हुयो, जंहिंजो इलाज गिम्स इस्पताल में जारी हुयो। चीफ सरदार जाम फतेह मोहम्मद इस्पताल में ई ज़िंदगी जी जंग हाराए वियो। डहर बिरादरी जे चीफ सरदार जी फोतगीअ ते सोग में ओबावड़ो ऐं लांघो शहर खे बंदि कयो वियो। सेवण वेझो नौजवान मुबैना तौरु वाह में ॿुॾी फोत थी वियो। बॉयज़ डिग्री कॉलेज वटि अड़ल वाह में 20 वरिहनि जो नौजवान ॿुॾी फोत थी वियो। इतलाह ते पुलिस पहुची लाश ज़रूरी कार्रवाईअ खां पोइ इस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस मूजिबि नौजवान जी सुञाणप पीर जानी शाह वासी वकील सोलंकीअ तौरु थी आहे। पुलिस मूजिबि फोतीअ जे वारसनि जो चवणु आहे त नौजवान काल्ह खां घर न आयो हुयो। सुबुह सां संदसि जो लाश पाणी में पियल मिलियो आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए बाबति वधीक जांच जारी आहे। घोटकी वेझो 3 मासूम नीगर तलाउ में विझंदे ॿुॾी फोत थी विया। ॻोठ वंगू वासी 3 मासूम ॿारड़ा तलाउ में विझी रहिया हुया त ॿुॾी विया। ॿुॾी वियलनि में नीगर रेहान समेजो अहमद सूमरो ऐं इरफान बोज़दार शामिल आहिनि, जंहिंजा लाश मक़ामी माण्हुनि कढराए वरिता। ॿारड़नि जा लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। मढ़ घर पहुचण ते कोहराम मची वियो। भेरिया सिटी वेझो घर जी भित किरण सबबि हिक नीगरी दॿिजी फोत ऐं 2 ॿारड़ा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ अली रतो भट्टीअ में घर जी भित किरण सबबि 7 वरिहनि जी जमीला थी मोहम्मद अलीम भट्टी
दॿिजी फोत थी वई, जॾहिं त 5 वरियनि जो नीगर शाकिर ऐं 3 वरियनि जी रशीदा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अहिड़े वाक़े में फोत थियल नीगरी ऐं ज़ख़्मियुनि खे भिरिया सिटी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिते ॿारनि खे तिबी इमदाद ॾिनी पई वञे। वारसनि ॿुधायो त ॿार घर अंदरि रांदि करे रहिया हुया त ओचितो भिति करण सबबि अहिड़ो वाक़ियो पेश आयो आहे। फोती नीगरीअ जो लाश घर पहुचण ते कोहराम मतल आहे, जॾहिं त ज़ख़्मी नीगर शाकिर जी हालत नाज़ुक हुअण सबबि खेसि नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कराची जे इलाइक़े नीपा चौरंगी वटि ॿूड़नि खे लॻल बाहि समेत गाॾियुनि खे पंहिंजे वकड़ में आणे छॾियो। बाहि लॻण सबबि हिकु बस, हिकु रक्षा ऐं 500 खां वधीक साइकिलूं सड़ी वयूं। फायर ब्रिगेड गाॾियुनि में लॻल बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो आहे। कूलिंग जो अमल पिणु जारी आहे। उन सिलसिले में पुलिस जो चवणु आहे त बाहि सबबि लावारिस गाॾियूं सड़ी वयूं। कूलिंग जो अमल मुकमल थियण बैदि बाहि लॻण जा कारण ऐं सड़ी वियल गाॾियुनि जो अघु मालूम थी सघंदो। कंधाकोट वेझो घरेलू परेशानी सबबि नौजवान पाण खे गोली हणी मुबैना आपघात करे छॾियो। ॻोठ मुनीर अहमद खोसो में 30 वरियनि जे नौजवान फराज़ अहमद खोसो पंहिंजे मथां पिस्टल जो फायर करे ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो आहे। बी सेक्शन पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी अस्पताल पहुचायो, जिते कार्रवाईअ बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो। फोतीअ जे वारसनि ॿुधायो त नौजवान फराज़ घरेलू परेशानी सबबि पाण खे गोली हणी आपघात कयो आहे। लाड़काणे भरिसां प्लाट जी मालिकियत वक्का बिरादरी जे 2 धुरनि में छेड़े दौरान 2 भाइरनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वॻण थाणे जे हद में ॻोठ विका में झेड़े दौरान फायरिंग जे नतीजे में मंज़ूर, अनवर, नज़ीर ऐं इरफान विकियो ज़ख़्मी थी पिया। प्लाट जी मालिकियत झेड़े दौरान ज़ख़्मी थियलनि खे तिबी इमदाद लाइ चांडका अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि जे वारसनि ॿुधायो त प्लाट जी मालिकियत संदुनि खे बिरादरी जे माण्हुनि सां झेड़ो थी पियो हुयो, जंहिं सबबि 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़िए बाबति को बि केस दाख़िल न थी सघियो, जॾहिं त इलाइक़े में चिकताण बरक़रार आहे। कोट ॾिजी वेझो शागिर्द जी पुरस्रार तौर गुम थियण बैदि वारसनि अगवा जो शक ॼाणाईंदे संदसि बाज़ियाबी जो मुतालबो कयो आहे। वारसनि ॿुधायो त संदसि नौजवान ग़ुलाम रज़ा पुट ग़ुलाम अब्बास खे अणॼातल कार सवार जाबदार रस्तो पुछण बहाने अगवा कयो आहे। हुननि ॿुधायो त नौजवान खे केतिरनि ई हंधनि ते ॻोल्हण बैदि हू हथ न आयो आहे, जंहिं सबबि ॻणतीअ जो शिकार बणिजी विया आहियूं। वारसनि चयो त कोट जी पुलिस ऐं सोहो कनासरा चौकी ते अहिड़ा इतला ॾिना विया आहिनि, पर नौजवान जी ॻोल्हा लाइ जोगा क़दम न पिया खयां वञनि। वारसनि SSP ख़ैरपुर ऐं DIG सखर खां वाक़िए जो नोटिस वठी नौजवान जी बाज़ियाबी जो मुतालबो कयो आहे। खानपुर महर में धाड़ियलनि पारां मुगवी नौजवान जी आज़ादी लाइ वारसनि खां 20 लख रुपया तलब कया विया, जंहिंजी ऑडियो रिकॉर्डिंग बि हथ कई वई आहे। हिकु हफ़्तो अॻु धाड़ियलनि ॻोठ रहमत ख़ान गबोल वासी नौजवान आज़ाद गबोल खे अगवा करे विया हुआ। वारसनि ॿुधायो त धाड़ियल मुगवी नौजवान सां ॻाल्हि ॿोल कराई आहे, जंहिं दौरान हू सख़्त तशदुद सबबि रोई रहियो आहे। वारसनि ॿुधायो त हू तमामु ग़रीब आहिनि, जॾहिं त धाड़ियल नौजवान जी बाज़ियाबी लाइ 20 लख रुपया तलब करे रहिया आहिनि ऐं ॿी सूरत में खेसि क़त्ल करण जी धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। हुननि IG सिंध ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां वाक़िए बाबति फौरी नोटिस वठण ऐं मुगवी खे आज़ादु कराइण जी अपील कई आहे। उत्तर वज़ीरिस्तान जे दाख़िल वारे इलाइक़े में सिक्योरिटी फोर्सिस ऐं दहशतगर्दनि में चकरियूं थियूं। ISPR मूजिबि दहशतगर्दनि सां फायरिंग जी ॾे वठि में सिपाही इम्तियाज़ शहीद थी वियो। 25 वरियनि जो इम्तियाज़ कोटली सतियान जो रहवासी हो।
खैरपुर ऐं भरपासे उरड़ी जी वबा पखिजण सबबि मुतासिर 3 ॿार तालके अस्पताल में दाख़िल कया विया आहिनि। इस्पताल ज़रियनि मूजिबि उरड़ीअ जे मर्ज़ सबबि फिज़ा उरुशा ऐं अली अकबर तिबी इमदाद लाइ सिटी इस्पताल में दाख़िल कया विया आहिनि। मुतासिरनि ॿारनि खे तिबी इमदाद ॾिनी पई वञे, जॾहिं त संदन तालुको खैरपुर जे भुरगड़ी पाड़े सां आहे। मुतासिर ॿारनि जे वारसनि सिहत खाते जे आला अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त उरड़ी मर्ज़ जे ख़ात्मे लाइ जोगा क़दम खयां वञनि। इस्पताल ज़रियनि मूजिबि उरड़ी सबबि हिन महल ताईं 5 ॿार फोत थी चुका आहिनि। खैरपुर में गैस्ट्रो वबा ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। खैरपुर में 24 कलाकनि दौरान 19 मुतासिर ॿारनि खे सिटी इस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। इस्पताल में दाख़िल कयल ॿारनि में मुस्कान, आमिर, सादुल्ला, ज़ैनब, बिलाल, अब्दुल बारी, सनम, फिज़ा, कलसूम, असदुल्ला, मोहम्मद अदील, अमेश, मुबीन ऐं ॿिया शामिल आहिनि। इस्पताल ज़रियनि मूजिबि हिकु हफ़्ते अंदरि गैस्ट्रो सबबि सिटी इस्पताल में दाख़िल कयल ॿारनि जो अंगु 209 खां वधी वियो आहे। गैस्ट्रो मुतासिर ॿारनि जो अंगु वधी वञण सबबि इस्पताल में बिस्तरनि जी खोट पैदा थी वई आहे, जंहिं सबबि हिन बिस्तरे जे 3 ॿारनि खे संभालियो पियो वञे। मुतासिर ॿारनि जे वारसनि सिहत खाते ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त इस्पताल में बिस्तरनि जी खोट खे ख़तमु कयो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रहवासियुनि पारां पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। मुरीद शाख जे आबादगारनि ॿुधायो त सेहड़ वाह, सोनण शाख, दिलावरो माइनर ऐं ॿियनि शाखुनि में पाणी न पहुचण सबबि कमंद जो फ़सुलु सोकहिड़े जो शिकार थी वियो आहे। आबादगारनि ॿुधायो त पाणी जी खोट सबबि ज़रई ज़मीन बंजर बणिजी वियूं आहिनि, जॾहिं त हू फुटी जो फ़सुलु बि पोखे न सघिया आहिनि। होॾांहुं कंबर में जीए सिंध महाज़ तरफ़ां सिंध में ज़रई पाणीअ जी हथरादू खोट ख़िलाफ़ हथे में प्ले कार्ड खणी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अॻवाननि नूर सोलंगी, अयाज़ सुबुरड़ो ऐं ॿियनि चयो त पाणी जी खोट सबबि आबादगार मुआशी बदहाली जो शिकार बणिजी विया आहिनि। हुननि चयो त राइस कैनाल में 10 जुलाई ते पाणी छॾियो वेंदो आहे, पर सारियाले फ़सुल जा रोंबा शुरू थियण बावजूदि पाणी जी खोट बरक़रार आहे। आबादगारनि आपाशी खाते ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त पाणी जी खोट खे ख़तमु करे संदन फ़सुल सड़ी वञण खां बचाए वञनि। ॿी रीत घोटकी फीडर मां निकिरंदड़ सेहड़ वाह में गुज़िरियल 1 महीने खां पाणी छोड़ न करण ख़िलाफ़ आबादगारनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आबादगारनि इल्ज़ाम हणंदे चयो त आपाशी अमलदार रिश्वत एवज़ मुंड जे आबादगारनि खे पाणी ॾियनि था, जंहिं सबबि पुछड़ीअ जा आबादगार पाणी खोट सबबि फ़सुल पोखे न सघिया आहिनि। हुननि चयो त आला अख़्तियारनि खां संदन मुतालबो आहे त सेहड़ वाह समेत मुख़्तलिफ़ शाखुनि में पाणी छोड़ करे माशी बदहाली खां बचायो वञे। टंडो ग़ुलाम हैदर जे आबादगारनि पाणी खोट ख़िलाफ़ मातली बाईपास ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो आहे। अॻवाननि रज़ा जगसी सईद ऐं ॿियनि चयो त फुलेली कैनाल मां निकिरंदड़ वाह में पाणी न हुजण सबबि सारियुनि जो बेजारो पोखिजी नाहे सघियो। आबादगारनि मुतालबो कयो आहे त वाहनि में पाणी छॾे फ़सुलनि खे सुकण खां बचायो वञे। ठुल में जिदोजहद एक्शन कमेटी ऐं शहरनि पारां पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो हंयो वियो आहे। अॻवाननि जमाल जोश, सरवाण सिंधी ऐं ॿियनि चयो त चूंडियल नुमाइंदनि ऐं पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग जे बेधियानीअ करे शहरी पीअण जे पाणीअ खां महरूम बणिजी विया आहिनि। हुननि इल्ज़ाम मणींदे चयो आहे त 2012 में पाणीअ लाइ करोड़ रुपया मंज़ूर कया विया, जेके मिली भगत सां हड़प पिणु कया विया आहिनि। पीअण जे पाणीअ खां महरूम ठुल वासिन सिंध जे वॾे वज़ीर समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़िए जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे।